ऐं जेकॾहिं राणीअ घर छॾियो आहे न त उहो असांजे खौफ़ ऐं असांजी ग़लतियुनि खां सज़ा हिननि खे ॾियो। न मासी न, हाणे ईअं कोन थींदो। प्यार करे थो कोई कहसा को आहे शकी गुमराह। अदा सच में ॾाढो बदिलजी वियो आहे। जेकॾहिं हिकु चकर ॿीहर राणी हिन घर में अचे न त मूंखे यकीन आहे तोखे छॾे वञण जो ॿीहर हो सोचे ई नथी सघे। काश इहा ॻाल्हि मां उन वक़्तु सम्झी सघां जॾहिं राणी हिते हुई। उन वक़्तु मुंहिंजे मथां इंतकाम जी कारी पटी चढ़ियल हुई ऐं मूं राणी मथां एतिरो ज़ुल्म कयो जो कंहिं जानवर जे मथां बि माण्हू एॾो ज़ुल्म नाहिन कंदा। इहो सॼो ॾोह मुंहिंजो आहे, मुंहिंजो। पोइ इहो ॾोह मां राणीअ जे मथां छो ॾियां? जेकॾहिं राणी मूंखां नफ़रत करे थी न त उनजो कारण बि मां ई आहियां ऐं राणीअ खे मूंखां नफ़रत करण जो पूरो हक़ आहे, छो त मां लाइक़े नफ़रत आहियां, नफ़रत। अदा हिन वक़्तु तुंहिंजे दिलि में जेका राणीअ जे लाइ मोहबत आहे न उहा उनखे वापसि ज़रूर आणींदी। अदी तूं दुआ कर, मन तुंहिंजी दुआ घामजे। अदा मां त पंहिंजे भाइरनि जे लाइ हर वक़्तु दुआऊं घुरंदी रहंदी आहियां। ओया अच्छी थी ॾाण कुछ ना कुछ बकंदी। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अज भला सस इन काॾे निकिरी पई घुमण जे लाइ? जाॾे बि माई वञू, तुंहिंजो कहिड़ो कमु? न न जादो मुंहिंजो भला कमु कहिड़ो हूंदो? मूंखे त इहो थो लॻे त अॼु ज़रूर का गड़बड़ आहे जो गॾु निकितियूं। वधीक मथे में सूर न विझ, पंहिंजी हाणे वाट वठ। ज़रूर के कम सां निकिता हूंदासीं न त वञू पिया। पोइ वञ न माई, तोखे कंहिं रोकियो आहे? अच्छा मां इहे वञनि काॾे थियूं? इन्हनि जी जांच ज़रूर वठणी पवंदी त किॾे थियूं वञनि। अमा मां वञी कुंज खे रिझाए वठी थी अचां। हिते अचे त तव्हां हुन सां का बि मज़ाक न कजो, हुनखे चेड़ाइण जी का बि ॻाल्हि न कजो। अदा ई जादो अॻ में हुनजो मथो ख़राब करे छॾियो आहे, मथां वरी तव्हां हुनखे होश मां था कढो। ठीकु आहे चाची, तव्हां चओ था त अॻिते असां कुंज सां मज़ाक कोन कंदासीं। अमा असां कुंज सां मज़ाक कयूं या न, पर कुंज एसि ताईं होश में न ईंदी जेसि ताईं तव्हां उन जी हिसे जी समूरी मिल्कियत उन जी तिरी ते न रखंदव। इहा मूंखे ख़बर आहे त अदा कुंज जो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे, पर तबाही लाइ मां सॼी मिल्कियत कुंज जे हवाले करे छॾियां जीअं हू फुज़ूल ख़र्चा कंदा वतन। चाची भले तव्हां कोशिश करे ॾिसो, पर कुंज कोन सम्झंदी। सम्झे या न, पर असां पंहिंजी तरफ़ां कोशिश कयूं। न कुंज सम्झंदी ऐं न वरी अम्मा उन जी पचर छॾींदी। हा दुआ तूं सही थी चवी। कागज खणी अंदर रखें, पैसा ना ब्रीफकेस खणी आ।
पैसा तो पूरा है ना। ऐं ॿुध, ॿधा नोट हुजनि 500,000 वारा, बताए 10-20 जी दस्तूर में मुंझी मरा। इहो रेचड़ो बेचड़ो न ॾिजाए, ये न जो सॼी रात मां ही जातो वेठा गणियमि। जेका तोसां ज़बान कई हम जाड़ा, ओतिरा पैसा पूरा है, बाक़ी 6 महीने में क्लियर कंदुसि। अमा कुंज, तूं मामे सां गॾिजी हल कर, त मां पुठियों मां लड़ो वठी अचां थो। हेलो मामी। सामान मां पूरो दौर लाए चुको आहियां, पर माइन जी किथे ख़बर ही कान थी पए। तुंहिंजे घर जो तूं आहीं, तोखे त अंदाज़ो हूंदो न त कहिड़े तरफ़ निकितियूं आहिनि। जेकॾहिं मूंखे इहो अंदाज़ो हुजे हा न सुल्तान, त हुननि खे ॼुंटनि खां वठी केले न अचां। दादा, ये मायूं अकबर खान वटि लिखियल, असां त अजायो वतऊं था, बड़ल ताड़ी था। मां त चवां थो गोॾा भञी रहिस जे मथां चढ़ी था वञो, पोइ ॾिसूं था कीअं नथो मायूं ज़ाहिर करे। रईस सां मां 2-3 चकर मिली चुको आहियां, मुंहिंजो अंदाज़ो आहे त रईस वटि न आहे। सावण तूं रईस खे सुञाणे ई न, तुंहिंजो हुन सां पालो पियो ई न आहे। रईस अकबर खान सांडरे मिसिल अथई, जेको पंहिंजा रंग मटाईंदो रहंदो आहे, सभिनी सां मथी पॉलिसी रखियो थो अचे। इहो कंहिंजो बि सॼण न आहे। जीअं तूं चवें सुल्तान, चई त विझूं रईस जी ॻिचीअ में हथ। ईअं ई करणो पवंदो सावण, सभु गॾिजी करे रईस जे पेरनि हेठां ज़मीन तपाइणी पवंदी, तॾहिं हू सची कंदो, न त इहो कूड़ मथां कूड़ ॻाल्हाईंदो रहंदो। पोइ हेॾा देरि छो पियो, मां त चवां थो हींअर ई हलो रईस ॾांहुं। पोइ हलो रईस ॾांहुं, मां बि तव्हां सां गॾु आहियां। छा पियो सोचे? ठीकु आहे, हलंदासीं, पर राणा खे साण करे पोइ हलंदासीं। सुल्तान, राणा जी का बि ज़रूरत कान्हे, असां ॻाल्हियुनि लाइ था हलूं, जहिड़े लाइ न। ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। छो मां हिते नथी अची सघां? अम्मा, मूं ईअं त न चयो। इहो ॿुधाए किथां पई अची? इहो अम्मा असां आदि ओ कुंज वेचारी घर में वेई वेई बेज़ार थी वई हली। सो सोचम छो न पाड़े मां चक्कर ॾियारे अचांसि, अहिड़ी करे वठी वई हुआसि पाड़े मां, उतां घुमाए फिराए वठी आई आहियांसि। जादो, ओ जादो, ओ जादो, फांसी कटी आयो के सा यार पुनला फांसी कटी। मुझी बहन अज मुझे अंगड़ थी वे अंगड़ा चुबा या नसीब चुबा आया अंगड़े अजीब। खुशो दादा, ये ब्रीफकेस में छा है? अरे या जगह बैगड़ी ॾिठई न, इने में मुतरका छेणियूं ऐं वॾा वॾा हथोड़ा पियल, ख़बर नहीं छा कयो अथमि। इहो पत्थर कुटण जो रोड ते कयो अथमि ठीकु। असांखे सुञाई वई आहे घर करे, हाणे मां ई जादो पत्थर कुटे तुंहिंजे धीउ जो पेट त पालियूं न, इहो भला छा कंदासीं। मजदूरी में ऐब ना है दा। अम्मा तुंहिंजे आउं तोखे वठण आई आहियां। अम्मा तूं हल, मां पोइ अचां थी। हींअर छो न? अम्मा हींअर मूंखे थोरो कमु आहे। कहिड़ो कमु थिए अम्मा? अम्मा हाणे तूं बि खणी हे कूड़े ज़िद था लो, माणे आई आहे, तूं वञो न, वञी हुन सां कचहरी कर। केड़ो तोखे फाहो तो लगे, तू वञ बाबा, तू वञ। आई मुंहिंजी अम्मा, ॾिस तोखे पंहिंजी मां वठण आई आहे, पोइ तूं वञी छो नथी? वञ मां सदको वञी चकर ॾेई अच। मां में सही थी चए, तोखे असांजी
फुल इजाज़त असां तो भरोसो कढी छॾियो आहे तूं वञी पंहिंजे भाउ सां मिल हुनजी बि दिलि थधी थींदी ऐं अमर नंढड़ी असांजी पूजा जी दिलि बि थधी थी पवंदी। मामा हुन घर में मुंहिंजी का बि इज्जत न आहे। अम्मा जी धी सिकीला दी दुआ जो वेठी आहे, हुन सां अम्मा कचेरियूं कंदी। जॾहिं मुंहिंजी शिकिल ई नथी वणे त मां उते हली छा कयां? तूं ग़लति पई समझी मुंहिंजी अम्मा। तूं जेतिरो दुआ सां प्यार कंदी आहीं ओतिरो तोसां। तू वे मां सदको वञे पंहिंजी मां सां कचहरी कर और पाण चाहे ठाहे ते जा बस मिंट में ठा जादो गुड़ में मां बेको को ठोकी दस गुड़ में तव्हांजो चवण आहे त औरतुनि खे मुंहुं लिकायो आहे ऐं उहे हिन वक़्तु मुंहिंजी पनाह में आहिनि। तव्हां ई ॿुधायो हिन ॻोठ में तव्हां खां सवाइ ॿियो केरु उन्हनि जो हमदर्द आहे जेको उन्हनि खे पनाह ॾींदो? जॾहिं तव्हांजी भेण गुम थी त उन वक़्तु तव्हांजो शक मुंहिंजे मथां हो ऐं पोइ जितां ज़ाहिर थी उहा बि तव्हांखे चङी तरह सां ख़बर आहे। ऐसो हू मसलो ॿियो हुयो, ही मसलो ॿियो आहे। मायूं तव्हां वटि लिकियल आहिनि, तव्हां कूड़ था ॻाल्हायो। बस मां एतिरो कमज़ोर आहियां जो कूड़ हणी ॻाल्हि लिकाईंदुसि? जेकॾहिं औरतूं मुंहिंजे घर में लंघी अचनि हा न त मां उन्हनि खे पनाह बि ॾियां हा ऐं सीने ते धक हणी चाहियां त हा मूं वटि आहिनि। पर जे हाणे उहे मूंखे हथ पायूं न त मां उन्हनि खे पनाह बि ॾींदुसि ऐं अव्हां खे मोकल आहे त उन्हनि छोकिरियुनि खे मूं वटां वठी वञी ॾेखारजो। रईस अकबर खान तव्हां मसइले खे हल कराइण जे बजाय छेड़े खे वधाइण था चाहियो। तव्हांखे मुंहिंजी ज़ुबान मथां को बि एतबार न आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त मुंहिंजो हथ इन ॻाल्हियुनि में न आहे। न ई मूंखे का वरी औरतुनि जी ख़बर आहे। पर अभी ज़िद ते आयो त औरतूं मूं वटि आहिनि। ठीकु आहे, मञा थो त औरतूं मूं वटि आहिनि। कंदो छा कंदो? जेको आलम खान सां हशर कयो आहे न उहो हशर तव्हां सां बि कंदासीं। अचो। आलम खान सां हशर किथे ही निभागा आलम खान की मारे तो ना ही चुका। बुध वापस हलने जो प्रोग्राम अथई या के बे हंद रुख रखंदे? काॾे हलूं यार, असुल दिमाग़ कम ई कोन थो करे। हिननि माइनि तो रुलाए छॾियो आहे, को ॾस पतो नथो मिले। जेतिरो परे तूं थो सोची न मूंखे त कोन थो लॻे एतिरो मायूं परे निकिरी वयूं हूंदियूं। यार लाला मां त चवां थो त दिलबर सां सलाह कयूं। सदोरी भी उन्हनि जे ॻोठ में हुई, मता ही मायूं भी उन्हनि जे ई ॻोठ में हुजनि। मता दिलबर जे घर में हुजनि? ईअं बि थी सघे थो लाला। जेकॾहिं उते हूंदियूं न त दिलबर असां सां कॾहिं बि कूड़ कोन ॻाल्हाईंदो। हलूं था दिलबर खां पुछा कयूं था, पर चइजांइसि त औरतूं असांजे दुश्मन जूं आहिनि। कुंज अॻिते मूं तौबा कई, मूं पंहिंजा कन पकड़िया। मूं त तोखां मज़ाक पे कयो, इन ग़लती लाइ तू मूंखे माफ़ी ॾे। न दुआ एड़ी ॻाल्हि न आहे। कूंज अॼु राति हिते रहंदी ऐं कूंज जी पसंदि जा जेके बि खाधा आहिनि न दुआ जो उहो तोखे पचाइणा पवंदा। ठीकु आहे अम्मा, पर मां वापसि वेंदसि, राति हिते न रहंदसि। तो मिठल आयो आहे जो तूं घर थी वञी। मूं चयो न अॼु राति तूं हिते रहंदी। अम्मा अॼु राति न, सुभाणे या कंहिं ॿी राति रहंदसि, पर अॼु राति न। हाणे छॾ ज़िद खे। मूं चयो न त अॼु राति तोखे हिते रहणो आहे त रहणो आहे। पर अम्मा बस हाणे अम्मा तोखे प्यार में चवे थी, पोइ बि तूं ज़िद पई करी। कुंज अॼु मुंहिंजी दिलि थी चए त मां तुंहिंजी पसंदि ते सभु खाधा तयारु कयां, पोइ बि तूं पंहिंजी ज़िद नथी छॾी। असीं हिन खे जेतिरियूं मिंथूं कयूं पिया न हीअ उहा ॻाल्हि सम्झे ई कोन पई। अम्मा हिते ई आहियां, कान थी वञा। दुआ फ्रिज में ॾिस कुझु पियल आहे, जे न आहे त ॿाहिरां घुराए ऐं कूंज जी फरमाइश ते हर ताम तयारु कर।
जादू मूंखे तुंहिंजो कसम आहे मूं जॾहिं हेतिरा पैसा ॾिठा मां त सिर्फ़ कपिड़नि में कोन पियो मापा छो त एतिरा पैसा मूं कॾहिं कूड़ा बि न आहिनि ॾिठा। हा पुट 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 हाणे पाण खे इहा सलाह करणी आहे त इन्हनि पैसनि मां छा छा वठूं। जाड़ा मुझी सोहणी सलाह थई थी पैसा वनी बैंक में रखराए अच ऐं थोड़ा थोड़ा करे पे खाईंदासी। बाकी इहा जेका छोरी कार थी चवे ने या कार वरती सी पोइ त हिन जो फरमाइशूं वधी वेंदियूं वञू ही वठी ॾियो हू वठी ॾियो किथां पूरे पवंदासी पैसा दफ़ थी वेंदा हलिया। जदो कार त कंहिं बि सूरत में वठणी जो त इहा कार दुश्मन जे दिल जे मथां दाग़ आहे। अगरि तूं छा थी सम्झी त तुंहिंजे लाश खड़ाइण जे लाइ को मां ट्रैक्टर ट्राली त कोन वठंदुसि। जादू जिंदगी पंहिंजी वञी बची आहे 4 ॾींहं उहे त ऐश सां गुज़ारियूं जिंदगीअ जे मथां कहिड़ो एतबार जीअं तुंहिंजी मर्ज़ी। हीअ जो लठण हाणे पैसा बैंक में दफ़न लॻा पिया हुजनि ऐं असीं मथो इहे धिका था बाक़ाई था पैसनि जो कहिड़ो फ़ाइदो। तुंहिंजी मर्ज़ी बस एतिरो कजांइ जो इहे पैसा असांजी ज़िंदगी ताईं हलन त पिया न। पैसनि खे पंहिंजी अखियुनि सां ई कोन ॾिठो अॻु में ई अम्मा हिते वठी आई। हाणे सुबुह जो सवेर वञी मामा खे चवां त वञी कार वठी अचे पोइ दुआ ऐं गोराम खे ॿुधाईंदसि त कार जी हैसियत मां बि रखां थी। सभ खां पहिरियां दुआ ऐं गोराम खे साड़ींदसि। छा पई सोची मुंहिंजी भेण? मां इहो ई सोचां पई त कार कहिड़े कलर जी वठां। सच में तू कार वठंदी है? इहा तोखे सुभाणे ख़बर पइजी वेंदी। तो पोइ असां बि ॾिसंदासीं त सुभाणे जी सिज में मुंहिंजी भेण कहिड़े कलर जी कार थी ख़रीद करे। दुआ भले टोकू कर जेकॾहिं सुभाणे जी सिज में कार न वतम त पोइ तू चइजांइ त मां 2 टाकी आहे। अचे वठ राणा मुंहिंजो हिसो कढी रखजां मां सुभाणे खणी वेंदुसि। बाक़ी वाह जे कम कयो अथई जाड़े जा त वाणी वॼाए छॾियईं। सुल्तान हिन में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। जॾहिं नी जाड़े खे ख़बर आहे त मूं मां पंहिंजे भाउ ई खटियो न खाधो त इहो जाड़ो कहिड़ी ॻाल्हि आहे। इहो खटियो खाईंदो असां मां। इन्ही खां पहिरियों जो जाड़ो सुजाग थिए ऐं किन करे ऐं सॼो ॻोठ इकठो करे असां निकिरी था वञूं। बाबा साईं जाड़े सां सुठे मल कई अथव। सुबुह सां जीअं न ख़बर पवंदसि असल मोह ई लही वेंदुसि। कर एकदम हिकड़ी चाय फर्स्ट क्लास ठाहे वठ त माल सां वञी कार वठी उठो उठो जल्दी कर जल्दी कर जल्दी कर उठो 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 हाँ तू हथ मुंह धोई वठ मां ठाहे थी वठां चाय। जादो रात जी ॿाहिरियों दर बंदि कोन कयो हुई छा? हाँ दर छा थियो? हाय हाय कड़ो त मूं ॾिनो हो बराबर तालो ॾियण मूंखां विसरी वियो हो। छा थियो?
को कहर पौंदी जातो को कहर पौंदी नुकसान थी वियो मां सम्झा अबा जेकॾहिं चओ त मां भलो साईं खणी वञासि बाक़ी इन खां वधीक त ॿियो धाबो नथी ॾेई सघांसि पोइ वेठी छो आई वारो कर हींअर जो हींअर वञी जेकॾहिं हिते खतरो आहे त पोइ हीअ जॻह ई खणी छॾियो। अम्मा इहो त असां बि चऊं पिया पर दिलबर खे केरु सम्झाए। लाला जेकॾहिं ईअं न हुजे हा न त पंहिंजी भेण जो संग मूंखे ॾियण लाइ कॾहिं बि राज़ी कोन थियनि हा। उन्हनि में बदिलाव त अची चुको आहे पर यार नए वाक़े जे करे थी सघे थो पंहिंजा हू होश विञाए विया आहिनि।